बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। दोस्तो, अॼु जो ही सेशन असांजो ॾाढो कम वारो आहे। पहिरीं ॻाल्हि त आउं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त असांजे कुझु महिनती दोस्तनि हिकिड़ी अख़बार ऐं हिकिड़ो चैनल कढियो आहे जंहिंजो नालो आहे वॉइस ऑफ एवरीवन। तमामु घणी ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे त हिननि दोस्तनि हिमत करे इहे ॿई कम कया आहिनि। असांजो या हिन चैनल जो मक़सदु इहो आहे त उहे मौज़ू जिन ते इंटरनेट ते ख़ासि तौर ते असांजे ॿोलीअ में तमामु थोरो मवादु आहे जेको न हुजण जे बराबरि आहे, ऐं असांजा नौजवान या उन्हनि जा वालिदेन इन ॻाल्हि लाइ परेशान रहनि था त असांजी रहनुमाई केरु करे। शागिर्द पोइ उहे मुख़्तलिफ़ कोचिंग सेंटरनि ते ट्यूशन सेंटरनि ते वञनि था, उते उन्हनि खे उन्हनि जे सिलेबस मुताबिक़ तयारी कराई वञे थी ऐं पोइ उहे मुख़्तलिफ़ इम्तिहाननि में वेहनि था। पोइ के पास थियनि था, के फेल थियनि था। हाणे सुवालु इहो थो पैदा थिए त साॻिए इदारे मां पढ़ियल ॿार जॾहिं मथे कंहिं इम्तिहान लाइ वञनि था या कंहिं सुठे इदारे में टेस्ट ॾियणु वञनि था त उते ॿ फेल था थियनि, ॿ पास था थियनि। इन्हनि जो सबबु कहिड़ो आहे? मुंहिंजो वालिदेन खे ख़ासि तौर ते इहा गुज़ारिश आहे त इहो जेको ॿारु आहे जेको पंहिंजी मुड़ुसीअ सां पंहिंजे शौक़ सां चवे थो त मां ॿाहिरि वञा, कैडेट कॉलेज में पढ़ां, हॉस्टल में रहां, अबे अम्मा खां जुदा थी हॉस्टल जी मानी खावां ऐं उते पंहिंजो मुस्तक़बिल जे लाइ प्लैनिंग कयां, इहा ॻाल्हि ॿार में माउ जे तरफ़ां पैदा कई वेंदी आहे। माउ सां ॿार जी घणी एफिलिएशन हूंदी आहे नंढे हूंदे खां। इहे जज़्बा ऐं इहे जेके मुस्तक़बिल जा ख़्वाब आहिनि इहा माउ उणंदी आहे। इहे ख़्वाब माउ पंहिंजे तरफ़ां पंहिंजे पुट या धीउ जे ज़हन में इन्हनि जी उणत कंदी आहे, उहे रंग माउ भरींदी आहे। तंहिंजे करे पहिरियों कमु माउ जो शुरू थो थिए त हूअ पंहिंजे ॿार खे जीअं ई नंढो आहे तॾहिं खां वठी ॾिसे त हुन में जेकी ख़ासियतूं ट्रेंड्स आहिनि उन खे दॿाइण जे बजाए उन खे ज़ाहिर करे, उजागर करे ऐं उन ॿार जी हिमत अफ़ज़ाई करे। हाणे ॿ शयूं हिन जेके सफ़ा कामन आहिनि, जेके कैडेट कॉलेज या कंहिं प्राइवेट सुठे कॉलेज में वञण जे लाइ घुरिबल आहिनि, त वरी मथी लेवल ते वञो त CSS या जेके ॿियूं कमीशन्स आहिनि या पंहिंजो सेकेंड लेफ्टिनेंट जूं टेस्टूं थियनि थियूं, माना जेकी बि मथे असांजा ख्वाब आहिनि त ॿारु असांजो फ़ौजी ऑफिसर थिए, असांजो ॿारु DC थिए, असांजो ॿारु SP थिए, असांजो ॿारु इनकम टैक्स जो ऑफिसर थिए। इहे इन्हनि ॿारनि सभिनी जो मुंहिंजो ॿारु कंहिं सुठे स्कूल जी टेस्ट पास करे, मिडिल क्लास जो माण्हू बि उन जे लाइ लखें रुपया ख़र्च करण लाइ तयारु आहे, सिर्फ़ु इन करे त मुंहिंजे बचे जो मुस्तक़बिल बहितर थिए ऐं उहो निमाया पंहिंजे ख़ानदान में उन जी निमाया हैसियत हुजे ऐं हर को उन जी इज़त करे, मुआशिरो बि उन जी इज़त करे ऐं हू रोज़ी बि सुठे नमूने सां हासिलु करे सघे। उन जे लाइ पहिरियों ॾाको जेको आहे इहो आहे त अव्हांजो ॿारु फुल ऑफ इंफॉर्मेशन, हुन में आम मालूमात जेका सम्झो त 3 क्लास खां वठी शुरू थींदी आहे। आम माण्हू सोचींदो त 3 क्लास खां कहिड़ी मालूमात। सभ खां पहिरीं ॾिसो त असांजो ॿारु मुसलमान आहे त उनखे असीं क़ुर शरीफ़ पढ़ाईंदा आहियूं। क़ुर शरीफ़ पढ़ाइण खां पोइ हुनखे दुआऊं यादि कराईंदा आहियूं, कलमा यादि कराईंदा आहियूं, हुनखे आयतुल कुर्सी यादि कराईंदा आहियूं, हुनखे दुआए कुनूत यादि कराईंदा आहियूं। आम माण्हू इहो सम्झंदो हूंदो त शायदि इहो सिर्फ़ु मज़हब जो हिसो आहिनि, न, इहा हुनजी आम मालूमात वधे पई थी ऐं हुनजे यादि करण जो जेको सलाहियत आहे, कैपेसिटी आहे, उहा बि वधे पई थी। हाणे इन उमिरि में जॾहिं उहो ॿारु असां ॾिठो आहे मूं त उहे ॿार जिन नंढे हूंदे क़ुर पाक पढ़ियो, क़ुर जूं नंढियूं नंढियूं सूरतूं यादि कयूं, दुआऊं यादि कयूं, कलमा यादि कया, जॾहिं थोरा वॾा थिया, माइट जे हथ मां निकिता, ॿाहिरि जी हवा लॻी
हुन खां इहे सभु शयूं विसरणु शुरू थी वेंदियूं। हाणे जॾहिं मैट्रिक ताईं इंटर ताईं पहुचे थो त जॾहिं पुछिजेसि त बाबा 6 कलमा, चईसीं हा 5 में यादि आहे, हाणे विसरी विया आहिनि। 5 ताईं इहे सॼ हाणे इहे साॻियूं शयूं हिकिड़ो ॿारु जॾहिं 6 खां पोइ 7 में दाख़िला वठण लाइ कैडेट कॉलेज पेटारे में वञे थो त इहो साॻियो सुवालु उन खां बि थींदो आहे त बाबा तोखे दुआए कुनूत यादि आहे? ऐं इहो साॻियो सुवालु CSS जे शागिर्द खां पुछियो वेंदो आहे, तोखे दुआए कुनूत यादि आहे? माना त साॻियो ई सुवालु आहे जेको 3 दर्जे में यादि कयो होसीं उहो CSS ताईं हले थो, पर असां विच में जेको पीरियड आहे जंहिंमें असीं ॿाहिरि लोफर पायूं कयूं था ऐं असां किताबनि खां परे थी था वञूं, मीडिया आहे, मोबाइल फ़ोनूं, कंप्यूटर धूड़छाईअ में लॻी था वञूं, असांखां उहा मेजर जेका पहिरीं यादि थियल असांजी शइ उहा असांजी मेमोरी मां हली थी वञे। ईअं नाहे करिणो। घर में माउ जो कमु आहे त इहा जेका बुनियादी मालूमात ॿारु 4 5 क्लास में वठे थो, इन खे रिवाइज़ कंदी अचे त जीअं इहे शयूं ॿार खे यादि हुजनि। ॿार खे 6 कलमा बि यादि हुजनि त ॿार खे दुआए कुनूत बि यादि हुजे, त छोकिरे खे कलमा बि यादि हुजनि। छोकिरो या छोकिरी जेको बि आहे ॿारु, इहा मालूमात तव्हांजी ईअं सम्झो त 5 जे इम्तिहान खां वेंदे CSS करण ताईं हुनखे कमु ईंदी। इस्लामियात जे हिसाब सां निमाज़ छा आहे, निमाज़ जा केतिरा फ़र्ज़ आहिनि, वुज़ू कीअं कबो आहे, तहजुद छा आहे, इहे सभई आम मालूमात जा सुवाल आहिनि जेके 5 में ॿारु पढ़ंदो आहे। पर विच में हू जॾहिं डिसकंटिन्यू थो थिया, उन में मां सम्झुसि त ॿार सां गॾु वालदेन जी बि लापरवाही आहे, त हुन जो हिकिड़ो गॾु थियलु कमु जेको दिमाग़ में आहे उहो असांजी लापरवाही जे करे उहो हुन खां विसरी थो वञे। ऐं पोइ जॾहिं 2 महीना अथसि, हाणे साईं मूंखे CSS जी तयारी करणी आहे, हाणे CSS जा ॿिया किताब पढ़े या कलमा यादि करे, यानी हू पंहिंजे मुंड वारो कमु विसारे हिकिड़ी वॾी ग़लती थो करे। साॻीअ तरह पंहिंजे मुल्क जे बारे में ॿार खे मालूमात ॾियणु, इहो बि घर जे वारनि जो कमु आहे। असां कहिड़े ॻोठ में रहूं था, असांजी यूनियन काउंसिल कहिड़ी आहे, असांजो तहलको कहिड़ो आहे, असांजो ज़िलो कहिड़ो आहे, इहा 5 ताईं जी मालूमात आहे। असांजे ॻोठ जे आसपास कहिड़ा बुज़ुर्ग माण्हू पैदा थिया आहिनि, कहिड़ा वॾा माण्हू पैदा थिया आहिनि, कहिड़नि माण्हुनि कहिड़ा कहिड़ा कारनामा सर अंजाम ॾिना आहिनि, असांजे आसपास कहिड़नि माण्हुनि मुल्क ठहिण में को किरदारु अदा कयो आहे, असांजे आसपास कहिड़नि शहीदनि जूं मज़ारूं आहिनि, उहे किथे किथे शहीद थिया। इहा मालूमात ॿार खे मुंड में 6 7 जे क्लास ताईं अची वञणु घुरिजे। तव्हांजे आसपास जेके माण्हू रहनि था उन्हनि जी रहणी कहणी कहिड़ी आहे, तव्हांजे आसपास कहिड़ियूं ॿोलियूं ॻाल्हायूं थियूं वञनि ऐं उन्हनि माण्हुनि जा रस्म रिवाज कहिड़ा आहिनि, इहा बि ॿार खे इन लेवल ते ख़बर पवणु घुरिजे। उनखां पोइ तारीख़ी शयूं तव्हांजे आसपास के माग मकान आहिनि, के पुराणे दौर जा के स्तूपा आहिनि, के पुराणे दौर जा के कोट किला आहिनि, इहे शयूं तव्हां ॿारनि खे नंढे हूंदे खां ई इहे हुनजे ज़हन में विझो ऐं उन्हनि जी थोरी थोरी हुननि खे हिस्ट्री बि ॾियो जेका हुननि जे ज़हन में रही सघे। ॿारु अंग्रेज़ी हूअं ई पढ़े थो, पढ़ंदो थो अचे, उहा हुनजी उन वक़्त ताईं एतिरी थी चुकी हूंदी आहे जो ॿारु अंग्रेज़ी में सुवाल जवाबु करे सघे, ॾेई सघे। पर सुवाल जो जवाबु तॾहिं ॾिबो जॾहिं उन उहो जवाबु तव्हांजे अंदर में हूंदो, उहा मालूमात तव्हां वटि हूंदी त उहा अंग्रेज़ी बि तव्हांजे कम जी आहे। पर जेकॾहिं तव्हांखे उन सुवाल जो जवाबु कंहिंखां पुछूं था त महसूम शाह जो मुनारो कोन्हे, किथे आहे, हुनखे ख़बर ई कान्हे, हाणे इहा अंग्रेज़ी हुनखे कमु कोन ईंदी त हू अंग्रेज़ीअ में जवाबु ॾिए, छो त हुन वटि बुनियादी मालूमात ई कान्हे। खीर थर जबल किथे आहे, भॻो टोड़ो किथे आहे, म्यांजा कुबा किथे आहिनि, इहे जेसीं ताईं असां ॿार खे इंफॉर्मेशन ॾींदासीं न, तेसि ताईं हू कंहिं बि ॿोलीअ में जवाबु न ॾेई सघंदो, चाहे हुनजी अंग्रेज़ी केॾी बि भली हुजे। इहे बुनियादी शयूं ॿार खे नंढे हूंदे ई, जेको असीं कचहरियुनि में वेही ॿारनि खां उबता सुबता जवाब वठूं था, इन मौक़े ते ॿारनि खे वेही पीउ माउ चाचो मामो हिकिड़ी आम मालूमात जा, अॼुकल्ह त दुकान भरिया पिया आहिनि, वञो त हर दुकान ते तव्हांखे 10 मुख़्तलिफ़ लेखकनि जा तव्हांखे मालूमाती किताब मिलंदा। ॿारनि खे इहा हेर विझो त तव्हां बाबा जेका बि इस्लामियात जी मालूमात आहे उहा वठी यादि करे, वरी माउ जे पढ़ियल आहे त ॿुधे, भेण पढ़ियल आहे त उहे हिक ॿिए सां शेयर कनि, पाकिस्तान जे बारे में मालूमात केतिरी आहे,
हाणे जॾहिं मथे अचो था, इस्लाम जी मालूमात त सेम रहंदी न, जेका 5 दर्जे में हूंदी उहा आख़िर ताईं। इस्लाम मटिबो त कोन, उन जा रुकन त कोन मटिबा जो वरी ॿियूं ॻाल्हियूं यादि करणियूं पवंदियूं। हाणे उहे ॻाल्हियूं तव्हांजो माना हिकिड़ो अहिड़ो चैप्टर आहे जेको तव्हांखे हर इम्तिहान में कमु ईंदो। अहिड़ी तरह पाकिस्तान बि साॻियो आहे, उन जा साॻिया मसइला आहिनि, माण्हू साॻिया आहिनि, शख़्सियतूं साॻियूं आहिनि। उहे बि हिकु दफ़े यादि करण सां सॼी उमिरि तव्हां कंहिं बि इम्तिहान में वेहंदव त उहे तव्हांजे कमु ईंदियूं। उन खां पोइ तव्हां ॿार खे आणियो दुनिया जे मालूमात ते, दुनिया में छा थो वहे वापिरे, पाड़ेसी मुल्क कहिड़ा आहिनि, इस्लामी मुल्क कहिड़ा आहिनि, यूरोप किथे आहे। ॿार खे पंहिंजे घर में दुनिया जो नक्शो संदसि कमरे में लॻल हुजे, जंहिंमें ॿार खे ख़बर पए। ॿार खे गिलोब वठी ॾियो, ॿिया रांदीका वठी ॾियो था, ॿार खे गिलोब वठी ॾियो। ॿार खे साइकिल ऐं मोटर साइकिल वठी ॾियण खां बहितर आहे त ॿार खे हिकिड़ो फुल साइज़ गिलोब वठी ॾियो, हुन जे कमरे में नक्शा लॻल हुजनि, जंहिंमें सभिनी खंडनि जा नक्शा जुदा जुदा हुजनि, त जीअं ॿार उते ई रांदि में हिक ॿिए खे ॿुधाइनि त हीअ बरे सग़ीर आहे, हीअ इंडिया आहे, हीअ पाकिस्तान आहे, हीअ एशिया आहे, हीअ यूरोप आहे, हीअ अमेरिका आहे, हीअ साउथ अमेरिका आहे, हीअ एंटार्कटिका। हाणे इहे जॾहिं सभु ॿार 5-6 ताईं शयूं ॾिसी वेंदो त माना ॿार जी तारीख़, ॿार जी जाग्राफ़ी, ॿार जी पाकिस्तान स्टडी, ॿार जी इस्लामियात, 4 हुन जा मेजर सब्जेक्ट कवर थी विया 4-5 क्लास ताईं। ईअं सम्झो त हुन जो CSS जो अधु कमु थी वियो। माण्हू चवंदा आहिनि साईं अलाए फलाणो कहिड़े लिखी किताब, कोई लिखी किताब कोन पढ़ंदो आहे। इहा थ्योरी त साईं जंहिंखे CSS करणी आहे उहो किताब खणे कमरे में पाण खे बंदि करे बसि CSS करे वेंदो। बाबा मालूमात न हूंदसि त पाण खे कमरे में बंदि कंदो त चरियो थी पवंदो न, डिप्रेशन में हलियो वेंदो। तंहिंजे करे इहो को उसूल कोन्हे को त तव्हां पाण खे कमरे में बंदि करे वेहो किताब खणी ऐं उते अंदरि ॿार खे मानी ॾियो। इहो कंहिंखे क़ैदी करण बराबरि आहे। शाम जो पंहिंजो वॉकिंग ते वञिणो आहे, शाम जो पंहिंजो बाग़ में घुमिणो आहे, पंहिंजी सिहत लाइ जेका सुबुह साण उथी वर्ज़िश करणी आहे, सभु कुझु करिणो। तव्हांजो जेकॾहिं माइंड सिहतमंद न हूंदो, माइंड सिहतमंद तॾहिं थींदो जॾहिं जिस्म सिहतमंद हूंदो। ॿार खे फिज़िकली बि फिट रखिणो आहे। ईअं न त ॿार पढ़ी या त हुनजी नज़र ख़राबु थी वञे, या कुॿो थी वञे, या हुनजा हथ पेर फिरी वञनि, ऐं सुभाणे जॾहिं हुनजी मेडिकल थिए त मेडिकल में रिटन में पास थी वियो, वाइवा में पास थी वियो, मेडिकल में फेल थी पियो। या घणा ॿार ईअं ज़ोर ॾेई पढ़ण सां साइको पेशेंट थी वेंदा आहिनि, हलिया वेंदा आहिनि डिप्रेशन में। हिकिड़ो दफ़ो इम्तिहान ॾिनो, फेल थी पियो, हिकिड़ो पेपर हमराह डिप्रेशन में हली पियो। कॾहिं बि इन ॻाल्हि खे पंहिंजे दिमाग़ ते नाहे वठिणो, कोशिशि करणी आहे वधीक ॾिसणो आहे। जेका ॻाल्हि अलाह साईं खे मंज़ूरु हूंदी उहा ई बंदे लाइ बहितर हूंदी। असांजो अॼोको सेक्शन इन ॻाल्हि ते पूरो कयूं था, वरी इनशा अल्लाह ताला ॿिए सेशन में वरी ॿियूं कम जूं ॻाल्हियूं कंदासीं। हिन पंहिंजे प्रोग्राम जे हवाले सां जेको मूं तव्हांखे ॿुधायो त दोस्तनि जेको चैनल खोलियो आहे, ऐं उन्हनि खे मुबारकबाद ॾियां थो। ऐं इन लाइ वॉइस ऑफ एवरीवन, इन में तव्हां पंहिंजूं ख़बरूं, पंहिंजा मसाइल जेकी बि आहिनि, छो जो हीअ अख़बार बि आहे ऐं साॻिए वक़्तु TV चैनल बि आहे, तव्हां कंहिं बि मौक़े ते तव्हां हिननि दोस्तनि सां राबितो करे पंहिंजा मसाइल, पंहिंजा इंटरव्यू, जेको बि तव्हांखे मवाद आहे ॾियणु चाहियो था, ॿियनि ताईं पहुचाइणु चाहियो था, उन जे लाइ हर वक़्तु तव्हांजी ख़िदमत में हाज़िर हूंदा। ऐं वेंदे तव्हांखे चाहींदुसि त टेलीफोन जो नंबर ॾियां, उहो तव्हां हेठि स्क्रीन ते ॾिसंदव। इहो इन टेलीफोन नंबर ते तव्हां राबितो करे का बि मालूमात आहे, को बि प्रोग्राम आहे, तव्हां रिकॉर्ड कराए सघो था, इंफॉर्मेशन ॾेई सघो था। हर वक़्तु तव्हांजे ताउन जी ज़रूरत रहंदी। वॾी महिरबानी। पाकिस्तान ज़िंदाबाद।